जेकबाद जे मुख्तियारकार ऑफिस साम्हूं नामालूम औरत जो लाश हथ आयो आहे। फोत थियल औरत जी सुञाणप न थी सघी आहे। पुलिस वाक़े वारे हंध पहुची करे लाश पंहिंजी तहवील में वठी छॾियो ऐं पुलिस लाश खे खणाए अस्पताल पहुचायो। इन हवाले सां वधीक तफ़सील ॾियण लाइ असां सां लाइन ते मौजूद आहे जमील गुल तहीम। जी जमील गुल, छा तफ़सील आहिनि? जी जी बिल्कुलु। जेकाबाद जे अव्हांखे ॿुधाईंदो रहयां त मुख्तियारकार ऑफिस जे साम्हूं नामालूम औरत आहे, उनजो लाश जेको आहे उते मिलियो आहे, जंहिंमें ॿुधाए पियो वञे त जेका फौत थी वियल औरत जेका आहे इहा फ़क़ीराणी जेका आहे त ॿुधाई पई वञे जेका हिन वक़्तु जेका फौत थी वियल औरत जी जेका आहे त सुञाणप जेका आहे न थी सघी आहे, जंहिंमें पुलिस खे इलाइक़े वासियुनि जेको आहे उन्हनि इतला कयो त पुलिस जेका आहे जा वारदात ते पहुची लाश जेको आहे पुलिस पंहिंजी तहवील में जेको आहे त वठी ऐं सिविल अस्पताल जेको आहे लाश पुलिस उते खणी आई आहे, जंहिंमें पुलिस जो वधीक जेको आहे चवणु आहे त औरत जेका आहे त जी सुञाणप लाइ जेका आहे त असीं वधीक जांच करे रहिया आहियूं। वधीक जेका आहे त असीं जांच करे वारसनि जी ॻोल्हा करे लाश जेको आहे जीअं असीं उन्हनि वारसनि जे हवाले करे सघूं। जी महिरबानी जमील गुल, तफ़सीलनि खां आगाह करण जे लाइ।